नौजवान नस्ल जेका आहे असांजी जेका आहे उहा बिल्कुलु ई जेका आहे उन्हनि में बिल्कुलु इन्हनि शयुनि जी अवेयरनेस ई कोन्हे का। जेकॾहिं अवेयरनेस आहे बि त उहे इन ॻाल्हि ॿुधण लाइ तयार ई न आहिनि। उन्हनि ते अञा बि इहो मुगालतो आहे त इहे दिलि जी बीमारियूं त वॾनि माण्हुनि जूं ऐं दिलि जी बीमारियूं जेके आहिनि से उहे ओल्ड एज जूं बीमारियूं आहिनि। सही। असां नौजवान आहियूं, मां ठीकु आहियां, मूंखे काई तकलीफ़ न आहे, मां हिन महिल ताईं 5 फ्लोर ते चढ़ी थो वञा त हुनजी हिकिड़े ॾींहुं 5 फ्लोर ते चढ़ी थो वञे, चढ़ी थो वञे माण्हू, ॿिए ॾींहं ते ख़बर पई त हार्ट अटैक सां अस्पताल में दाख़िल थो थी वञे। त इहे पुराणियूं जेके कंसेप्शन्स आहिनि ऐं मिथ्स आहिनि इन्हनि खे असांखे ख़तमु करिणो पवंदो, सम्झणो पवंदो ऐं खाधनि खे बि रोकणो पवंदो त जीअं असांजी दिलि सिहतमंद रहे। बिल्कुलु तव्हां चयो, बिल्कुलु सही। जानवर जेको आहे उहो वधीक था खाऊं, गाह घटि था खाऊं। जॾहिं त असांखे गाह जेको आहे उहो गाह माना सब्जियूं, फ्रूट, असां त लकी आहियूं असांजे मुल्क में इहे सभु शयूं एॾियूं सस्तियूं आहिनि जो दुनिया में माण्हू तसवुरु नथा करे सघनि। जी। एॾियूं त सब्जियूं ऐं पंहिंजो फ्रूट्स वग़ैरह सस्ता ऐं जाते काथे अवेलेबल आहिनि, लेकिन कोई जेकॾहिं खाइनि था त माण्हू वरी पोइ खाधे खां पोइ फ्रूट ऐं सभु इहे सभु शयूं जेके आहिनि फ्रूट वग़ैरह खाधे खां पहिरियों खाइबियूं आहिनि।